थुल्हनि माण्हुनि लाइ वज़न घटाइण कंहिं दंगल खां घटि न आहे। ख़ासि तौर ते पेट ऐं चेल्हि जी चर्बी मां जिंद आजी कराइण ईअं लॻंदो आहे ॼण मुमकिन ई न आहे। माण्हू इन लाइ केतिरा ई जतन कंदा आहिनि, पर उन जे बावजूदि जोगा नतीजा हासिल न करे सघंदा आहिनि। थोल घटाइण लाइ मीटाबॉलिज़म खे तेज़ करणु ज़रूरी हूंदो आहे, जंहिंसां चर्बी खे ॻारण में मदद मिलंदी आहे। इन्हनि ॻाल्हियुनि खे नज़र में रखंदे अव्हां खे हिकु शरबत जी तरकीब पेश कजे थी, जेका वज़न घटाइण में वॾी मददगार साबित थींदी। हिन शरबत खे तयारु करण लाइ जिन शयुनि जी ज़रूरत आहे उन्हनि में दालचीनी, ग्रेप फ्रूट, अदरक ऐं पाणी शामिल आहिनि। हीउ शरबत हिक ई वक़्तु मीटाबॉलिज़म खे तेज़ करण ऐं जिस्म मां चर्बी ॻारण में पंहिंजो मट पाण आहे। ग्रेप फ्रूट जिस्म मां ज़हरीलनि मादनि खे ख़ारिज करण, ॼमियल चर्बी खे ॻारण में लीमे खां वधीक असराइतो आहे। इहा ॻाल्हि त सभिनी खे ख़बर आहे त राति में मीटाबॉलिज़म सुस्त थी वेंदो आहे। इन लाइ शरबत खे राति जे वक़्तु इस्तेमालु करणु ज़रूरी आहे त जीअं मीटाबॉलिज़म खे तेज़ करे सघिजे। अहिड़ी रीति सुम्हंदे बि वज़न में घटिताई मुमकिन थी सघे थी। शरबत ठाहिण लाइ 2 ग्रेप फ्रूट्स जो रस, 1 चांहि जो चमचो अदरक जो अर्क, 1/2 चांहि जो चमचो दालचीनी जो पाउडर, 1 कप नीम गरम पाणी घुर्बल हूंदा। समूरियुनि शयुनि खे पाणी में रलाए राति जो सुम्हण खां अॻु वापराइजे। इहो अमल तक़रीबन 12 ॾींहं इस्तेमालु कजे ऐं पोइ ॾिसो त हैरत जोगा नतीजा कीअं साम्हूं अचनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk